साईं सुलेमान अबुल साहब मौजूद आहिनि जेके साफ़को जा रवान असांजे पाण मौजूद आहे मेराण यूनिवर्सिटी में जिते टीयर फंड ऐं मेराण यूनिवर्सिटी विच में वेस्ट मैनेजमेंट मथां हिकिड़ो MOU साइनिंग सेरेमनी थी आहे। साईं जन खां पुछंदा त हिन MOU सां आम जेका पब्लिक आहे उनखे कहिड़ो फ़ाइदो पहुचंदो? महिरबानी अदा ऐं सम्झां थो बुनियादी तौर ते जेको ही MOU साइन थिए पियो टीयर फंड ऐं मेराण यूनिवर्सिटी जेको वाटर सेंटर आहे उनजे दरमियान इहो हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जंहिंजे रिसर्च सां ऐं जंहिंजे सॼे अमल सां असांजी कम्यूनिटीज़ खे असांजे शहरनि में जेके रहंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे ॼाण मिलंदी ऐं उहे सही प्रॉपर तरीक़े सां उनजो इस्तेमालु कंदा। बुनियादी तौर ते माण्हू पढ़ियल ॻढ़ियल त पंहिंजे करे मौजूदु आहिनि पर लाशोरी तौर ते उन ते अमल नथा कनि, जंहिंजे करे असां वटि वेस्ट जेको किचिरो वग़ैरह तमामु घणी तइदाद में आहे ऐं इन खां अलावा प्लास्टिक जो इस्तेमालु तमामु जजो थी वियो आहे। चाहियूं था त इहो प्लास्टिक जो जेको सिलसिलो आहे ऐं प्लस जेको वेस्ट गॾु थींदी आहे इहो प्रॉपर तरीक़े सां यूटिलाइज़ थिए, दुनिया में इन जो सही इस्तेमालु थींदो, माण्हुनि मां नाणो कमाईंदा आहिनि। त हीउ अहिड़ो अमल आहे जेको शागिर्दनि खे यूनिवर्सिटी मेराण यूनिवर्सिटी जे तवसत सां शागिर्द पढ़ंदा, जॾहिं अवली लाइफ में ईंदा त उहे असांजे मुआशिरे जी बहितरीनु आबियारी कंदा।